नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त मीरपौरखास में खबर ॾींदड़ मीरपौरखास डिवीज़न में हाईकोर्ट बेंच जे क़ाइम करण जे मुतालबे लाइ अॼु मुसलसल सौरहं जुमे ज़िलعي बार एसोसिएशन मीरपौरखास तरफ़ां अदालती कार्रवाई जो मुकम्मल बाइकाट कयो वियो। कोई बि वकील डिस्ट्रिक्ट ऐं सेशन कोर्ट समेत कंहिं बि मातहत अदालत में पेश न थियो। 11 खां 12 बजे ताईं वकीलनि एहतजाजी कैब में एहतजाज कयो। बाद में रैली कढी वई। उमरकोट थरपारकर सांगा टंडो अलायार ज़िलعي बार एसोसिएशन पारां मीरपौरखास में हाईकोर्ट बेंच जे क़ाइम करण जे मुतालबे जे हक़ में अॼु डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज मातहत अदालतुनि जो मुकम्मल बाइकाट कयो आहे। जॾहिं त ज़िलعي बार एसोसिएशन उमरकोट थरपारकर ऐं सांगड़ में पिणु जुमे जे ॾींहुं वकीलनि अदालती कार्रवाई जो मुकम्मल बाइकाट कयो। मीरपौरखास में वकील अॻवान मीर नईम टालपुर, मसूद लिगारी, हाजी कलंदर बख्श लिगारी, चौधरी आसिफ ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल 16 हफ़्तनि खां मीरपौरखास डिवीज़न में एहतजाज थी रहियो आहे। वकीलनि सां गॾु मीरपौरखास डिवीज़न जे 50 लख वारी आबादी जा माण्हू साहिलिन हैदराबाद, हाईकोर्ट कराची, हाईकोर्ट सखर ऐं लाड़काणे वञनि था, जंहिंजो सफ़र घणो ऐं ख़र्च घणो अचे थो। साटिस मौक़ुफ़ वकीलनि वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां फौरी हाईकोर्ट जे सर्किट बेंच मीरपौरखास में ॾियण जो मुतालबो कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।